हकड़ावादी सिंधु तहज़ीब जो अहम हिस्सो आहे। नोटे जे माग ॻाढ़े भिड़े खां पोइ हकड़ावादीअ जे तारीख़ी सफ़र ऐं तहज़ीबी अरूज खे सम्झंदे असां अॼु पारीनगर पहुता आहियूं। पारीनगर में हिन क़दीम माग खां शुरूआत करियूं था, जंहिंखे कारो डेरो सॾियो वञे थो। कारो डेरो इन करे सॾियो वञे थो छाकाणि त हिन इमारत जो पथर करामायल आहे। डेरो मंदर खे सॾियो वेंदो आहे। टुटल छित ऐं भगल घड़ल थंभनि ते मुश्तमिल ही माग मिठीअ खां नंगर पार्क वेंदड़ रस्ते ते वीरावा खां 1.5 किलोमीटर जे फ़ासिले ते कोठा वेड़पलीअ जे भरिसां जाम खान जे वांडीअ खां 3 किलोमीटर जे फ़ासिले ते सांगा ढंढ जे कप ते ही तारीख़ी माग मौजूदु आहे। बदर बड़े लिखियो आहे त ही जैन मत वारनि जो मंदरु आहे या हिंदू मत वारनि जो या कंहिं ॿिए पंथ जो। हिन वक़्त ताईं का हतमी राय साम्हूं न आई आहे। ही माग जेको घड़ल पथरनि ते बीठल आहे। हाजी मोहम्मद कुंबर थर जो नाले वारो तारीख़दान, मुहक़क़ ऐं कहाणीकार आहे। हाजी मोहम्मद कुंभार पंहिंजी तहक़ीक़ में हिन कारे डेरे खे जखां डेरो छॾियो वियो आहे। ही जखां केरु हुआ, किथां आया हुआ ऐं कीअं आया हुआ, उन्हनि खे तारीख़ जे सफ़र में ॻोल्हण जी ज़रूरत आहे। हाजी मोहम्मद कुंबर लिखे थो त इहे माण्हू जेके गोरे रंग ऐं नीरन अखियुनि वारा कदावर शख़्स हुआ, इहे 72 ॼणनि जे काफ़िले ऐं हिकु औरत ते मुश्तमिल काफ़िले ते सां जखा बंदर ते अची लथा हुआ। उन करे जख चवण में आया। कच्छी ॿोलीअ में हिननि खे यख बि चयो वेंदो आहे। जैन मत वारा पंहिंजे अॻुवाणनि खे या पंहिंजे देवताउनि खे यक्स सॾीनि था, जॾहिं त बदराबड़ो लिखे थो त यक्स त जैन मत ऐं हिंदू मत खां बागाटा ऐं मक़ामी देवता आहिनि। ही कारो डेरो हिकु मज़बूत थंभे थले सां जुड़ियल आहे। ही थलो ऊचाईअ सां ऐं मज़बूतीअ सां जुड़ियल आहे। इन पथर खे किथां थो वियो ऐं इहो पथर कहिड़े जो ठहियलु आहे, इन ते तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। हाजी मोहम्मद कुंबर मुताबिक़ त ही पथर कच्छ जे इलाइक़े दांग दड़े खां आंदो वियो। हिन कारे पथर जे भरिसां ओलहे पासे हिकु संगमरमर जो वॾो टुकर ज़मीन में पूरियल आहे। उनखे बि हिन इमारत जी तहक़ीक़ में शामिल करे सघिजे थो। हीअ इमारत ऐं तारीख़ में मुख़्तलिफ़ रवायतूं रखे थी। हिन इमारत सां सदोन सारंगा जे मिलण जी बि रवायत शामिल आहे। हीअ इमारत इन क़िस्म जे मुख़्तलिफ़ पथरनि जी ठहियलु आहे। उनजे बिल्कुलु ओभर में हिकु नई मूर्ति मिली आहे, जेका चौकुंडी या चकर मूर्ति आहे, जंहिंजे चइनी पासनि हिकु अहिड़ी देवता जी मूर्ति उकरियल आहे। इहा पंहिंजे तहक़ीक़ में नए रुख खे शामिल करे सघे थी। हिन मंदर खे तहक़ीक़ में अञा वधीक ॻोल्हण जी ज़रूरत आहे। ऐं मुंहिंजा तव्हांखे हीअ असांजी स्टोरी कीअं लॻी, तव्हां पंहिंजी राय सां आगाह कंदा। जो पंहिंजो भारू मिलंदो।